पाप नगर, पाप नगर। मल्हार अञा ताणी कोन मोटियो आहे सारंग। सोट जी सार हले न त किथे आहे? चाची मल्हार शेर दिल ॾांहुं वियो आहे। तूं परेशान न थी, अलाह कंदो ख़ैर सां अची वेंदो। बस दुआ कर त काको मिठल मिली पए। भेण राबेल रोई रोई पंहिंजा हाल हीना करे छॾिया। अलाह करे त मिठल मालकन खे मिली वञे, पर मूंखे त मल्हार जी गणती छोरे विधो आहे। अम्मा अदा ॾे अलाह ख़ैर कंदो, पर मासड़ जो मिलण बि ज़रूरी आहे। मासात ते पहिरियां ई ॾुखनि जा पहाड़ किरियल आहिनि। जेकर मासड़ न मिलियो मासात त चरी थी वेंदी। आहे त तुंहिंजी मासात नांगन खाधी, पर वरी बि मूंखे वीचार थिए थो मिठल जो। भली हिक ॿिए सां दिलि ठरियल न हुजे, पर पोइ बि उन्हनि जे लाइ मुंहिंजे दिलि में ख़ैर आहे। चाची तूं ऐं मारुल वञो, काकी मुरादा ऐं भेण राबेल सां ॾुख वंडो, उन्हनि खे आथत ॾियो। चवनि त असां कोशिश में आहियूं, अलाह कंदो काको मिठल मिली वेंदो। मारोल वञे त भली वञे हुननि जे घर, पर मुरादा जे घर मां कान वेंदसि। राबेल मूंखे काड़ी वेठी आहे। राबेल जी कावड़ अजायो नाहे अम्मा, असां बि उन सां कलूर कया आहिनि। छा कयो थमास? खामखा तूं छिती थी पई। तोसां हुन जी दिलि ठरियल आहे, तूं भली वञ, मां कान थी हलां मुरादा जे घर। ऐं हा, अलाह ख़ैर कंदुनि। चाची सॼे तर में भेण राबेल खे बदनाम कई। पहिरियां चाचो नूरल ऐं हाणे तूं, ऐं अञा बि चई थी त तो हुनखे छा कयो आहे। हाणे त नूरल जो पेट में सुर न पवे न। नूरल त वीचारो मरी वियो। इहे भागा खाई विया नूरल खे। इन्हनि जे करे त मरी वियो मल्हार जो पीउ। चाची बालाज खान जे चाचे जे खून जो हिसाब आहे। तव्हां पंहिंजी दिलि में अजायो इहो वहम न विहारियो त को भेण राबेल जे करे चाचो मरी वियो आहे। बालाज खान खे मंठार न मिलियो न त सभिनि जा सिर खणंदो। हयातियूं प्यारियूं अथव त वारो कयो, मंठार खे ॻोल्हियो न त मारिया वेंदव। समदार बालाज खान जा हुकुम बादशाही आहिनि। मंठार खे त काथों ॻोल्हियूं ऐं हू हथींदो कीअं असांखे? मंठार खे इन ॻाल्हि जो अंदाज़ो आहे, उनजो मिलण उनजो मौत आहे। कमदार सरदार साईं जो हुकुम अखियुनि ते, पर मंठार जो ॾिस मिले त मुंडी वढियऊंसि न। दादलो बि त बालाज खान पाण के हो न हुनखे। सोढा हथ जो चाकू हथ खे वढेयो। मंठार वॾो वार करे वियो बालाज खान ते। तव्हां नथा सम्झो, बालाज खान सभा चरियो थी वियो आहे। कुझु बि करे मंठार खे ॻोल्हणो पवंदव। समदार ये चए त मिट्टी जो मंठार ठाहे ॾियूं बालाज खान खे, या के रस्ते वेंदे जी मुंडी वढे खाली डडरी खड़ी जी बालाज खान खे ॾियूं। ही वठ मंठार जो लाश बिना मुंडी जे। मंठार जी तलाश कयूं, पर जबल बि त असांजी ताड़ में आहे न सावण खान। हुनजो बि बिलो करणो आहे। ईअं न थिए जो जबल जी असांजो दर्ज हले। बहवल जो मौत जबल खां विसरियो आहे छा? जो वरी झेड़े लाइ संदरो ॿधंदो। बहावल जे पलांद लाइ त झेड़ो कंदो न जबल। समदार वञ बालाज खान खे चओ त सावण मंठार जी मुंडी वढे खणी ईंदो। तूं बेफ़िक्र थी वञ ऐं बालाज खान खे चओ इन जंग मां असांजी जान छॾाईंदो या न। हिते वेहण सां मंठार कोन मिलंदो। सावण सोभे ते ज़ोर रखो। मंठार मिलियो त सोभे खां ई मिलंदो। सावण खान बालाज खान खे जेतिरे ताईं मंठार न मिलंदो तेसि ताईं बालाज खान कंहिंजी बि न ॿुधंदो। बाक़ी जेकॾहिं मंठार मिली वियो त पोइ हुकुम आहे तुंहिंजो। मिठल पाण खे गुम छो कंदो?
चरियो आजा अकुला मांगे लगे तो मिठल सा कान का बेटन जरूर दिया पर मानन के केर समझाए सब जुल्म जी बाजार के तेज करने वाला है अकजी राह में को भी न तोले बस को चरियो हूंदो जेको सच चवंदो माणे ममो न मिठा हुआ सत को वजाए अज दिल सा संभारियो माए सामो अची वे जो तो मुके गोली मल्लू चरियो देवाजा गुला ममो न मिठा रात मुके वडो बुखार होयो तू सोचो त मां मरी वेंदुस पैसा तो हूंदा न दे त मां दवा वठा न त यार मां मरी वेंदो साए मां मरी वयम त पोपरी वेचारी रुली वेंदी ए पोपरी जी परवाह न कर वल्लू तोखे मरणो आ त भली मर मां पोपरी के दुखियो कोन कंदुसि अल्लाह अदा मम्मू भलो कोन थो गलाए चो तो भाकुर हणस अरे हणे से भाकुर देर छो कई थी ने भागा हणे से भाकुर एक ही तो छड़े मम्मू सजा पैसा कढिया माए 5 रुपया भी न छड़िया माए तो ज़हर वठी खाए ने भागा अरे मुके चल तेरी हुआ अकुला कल मुके अदा वलू 50-60 रुपया मुके भी दे त को वनी चाय पिया खबर थी सफा रोजी भी न थी असल गिराकी भी कोन आए दुकान से अदा कुर्ब करे अरे तू सजी जिंदगी सुनो रहंदे अलू सजी जिंदगी मानन जो टिकड़ियों करे थो वो भी तोड़े पैसा कोने ने सफा चंड्रो आ निभागो आ अदा वलू तू भी त मम्मू का पिन जा पैसा खसियो तो वनी सजे तर जो कर्जी भी तू आए आई चंड्रो भी तो तू आई ना हाँ सही मां चंड्रो हां तुझे तो बूथ में भाग तो वे अरे बिंद्रा तो के दी गडो ही कभी न करे का कयो मम्मू मलू सताई वाइल में वने त काडे वने ओ तो के जिंदा चली दुस जे कदे अज तो के खून करना ही आहिन तो पोए तो के हिक खून न पर ब खून करना पंदा ब पेरिया शेर दिल जो सीनो चाकर ओए भली तो मंठार के मार जाए शेर दिल दुश्मन के बचाइण जे लाइ पंहिंजो सीनो अॻियां थो कई पाप न गए पाप न गए पाप न गए पाप न गए ही असांजो दुश्मन आहे बालाज खान जे चवण ते असांजे माण्हुनि खे हिन बेगुनाह मारे हिन जे जिस्म जूं बूटियूं बूटियूं करे कुतनि ऐं कावनि खे खाराईंदुसि ऐं तूं हिननि खे पंहिंजी पनाह में विहारियूं वेठो आहीं शेर दिल छो तूं विसारे वेठो आहीं मंठार विख विख ते वेरी आहे असांजो मूं कुझु कोन विसारियो आहे मूंखे सभु कुझु यादि आहे बस अंदर जे हिन इंसान खे पले कोन सघियुसि इन ई ॻाल्हि मूंखे मजबूर कयो त पनाह में आयल मंठार खे न मार
न त मल्हार हिन ते हिकु न पर मां हज़ारे वार कयां हज़ारे। तोखे अंदर जे इंसान इजाज़त कोन ॾिनी, मूंखे पंहिंजे अंदर जो इंसान इजाज़त थो ॾे त हिन जो क़त्ल कर। मल्हार, जेकॾहिं मूंखे मारण सां तुंहिंजे अंदर जो इंसान राज़ी थिए थो न त पोइ भली मार मूंखे। मल्हार, मां तुंहिंजे अॻियां आहियां, मार मूंखे ऐं कर पंहिंजो पनांद पूरो। मां तोखे ज़िंदा छॾींदुसि। जेकॾहिं अॼु तोखे खून करणा ई आहिनि न त पोइ तोखे हिकु खून न पर 2 खून करणा पवंदा। 2। पहिरियां शेर दिल जो सीनो चाकर, पोइ भली तूं मंठार खे मार जाए। शेर दिल दुश्मन खे बचाइण जे लाइ पंहिंजो सीनो अॻियां थो कई। मां कंहिं दुश्मन खे कोन थो बचायां, पर कंहिंसां वचन करे वेठो आहियां, उन जे करे मंठार खे कंहिंजे हथां मरण बि कोन ॾींदुसि। शेर दिल ज़िंदा हुजे ऐं मुंहिंजी पनाह में आयल माण्हूअ जो सिर वढिजी वञे न मल्हार न, जेसि ताईं शेर दिल जे सीने में साह वा पंहिंजी पनाह में आयल मंठार खे कंहिंजे हथां मरण कोन ॾींदुसि। हा, बाक़ी जेकॾहिं मां मरी वियुसि न त पोइ जेको हिन जो नसीब। मल्हार, शेरदिल ग़लति नाहे कयो। मंठार बालाच खान जे हुकुम ते बराबर कलूर कया, पर हाणे गुलाब, हाणे मौत खे अखियुनि सां ॾिसी नेण थी वियो आहे। गुलाब, हिन जा नाहक विसारण जहिड़ा न आहिनि। अलाए छो शेर दिल हिन खे माफ़ करे छॾियो आहे। शेर दिल, ही मंठार जेका बालाश खान सां वफ़ा करे आयो आहे उहा तोखां विसरी वई आहे। शेर दिल, छो मां हिन खे पंहिंजी पनाह में रहायो आहे। मां पंहिंजे साम्हूं हिन जो सीनो फाड़ायां न मल्हार न, जेसि ताईं ही मुंहिंजी पनाह में आहे तेसि ताईं हिनखे सभु गुनाह माफ़ न। अम्मा, मां पाण वञी पंहिंजे बाबा खे ॻोल्हींदसि। हा, ॿुधाए थी छॾियां, मूंखे न रोकजांइ। अम्मा, जेकॾहिं मुंहिंजो बाबा न मिलियो न त मां पंहिंजे बाबा खां बिना मरी वेंदसि। मूंखे मुंहिंजो बाबा घुरिजे। किथां ॻोल्हींदी हुअसि, किथे वञी ॻोल्हींदी हुअसि? अम्मा, मां ऋण में वञी रिहूं कंदसि, जंग ऐं जबल में वञी वाका कंदसि। नेठि त मुंहिंजे बाबा जे कननि ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचंदो न। अम्मा, पोइ ॿियो केरु आहे जेको मुंहिंजे बाबा खे ॻोल्हींदो? आहे को मुंहिंजो भाउ? आहे तुंहिंजो भाउ, मां जो तुंहिंजो भाउ आहियां राबेल खे। सारंग पुट, तूं ही राबेल खे सम्झाए, मुंहिंजी त ॿुधे ई कोन थी। किथे वञी मिठल खे ॻोल्हींदी? सारंग भाउ, मुंहिंजो बाबा काॾे वियो? छो नथो मिले मुंहिंजो बाबा? अला कंदो काको मिठन मिली वेंदो। ॾिस राबेल, तूं ईअं पंहिंजो हाल न विञाए। मल्हार बि वियो आहे शेर दिल काके मिठन जी तलाश में।
असां सभु काके मिठल जी ॻोल्हा में आहियूं। सारंग भाउ मूंखे रुगो इहा पक ॾे त बाबा सां दुश्मनो मल्हार त न कयो आहे। न राबेल भेण, इहो छा थी चए? मल्हार भला ईअं छो कंदो? ॾिस भेण राबेल, तुंहिंजो मल्हार मथां शक इहो अजाइब आहे। रब करे सारंग भाउ त मुंहिंजो शक पूरो हुजे त इंसान त दिल जे हथां मजबूर थी अहिड़ा ख़ुदा कम करे वेहंदो आहे। सारंग भाउ तोखे हिन भेण जो कसम अथई, तूं वञी मल्हार खे चओ जेकॾहिं हुन ग़लतीअ में बि बाबा खे गुम करण जी गफ़लत कई आहे त ख़ुदा जो वास्तो अथसि मुंहिंजो बाबा मूंखे मोटाए ॾे। न न मल्हार माण्हू कोन विञायो हूंदो, तूं अजायो वीचार न कर पंहिंजे दिलि में। राबेल भेण, अलाह कंदो मल्हार अहिड़ी खुदाई कोन कंदो, वरी बि मां उन ते नज़र रखंदुसि। जेकॾहिं मल्हार अहिड़ी ग़लती कई न त सभ खां पहिरियां मल्हार सां मुंहिंजो छेड़ो हूंदो। राबेल भेण, मुंहिंजो छेड़ो हूंदो। तूं बि वञी रुगो मासी खे चओ न त मासीअ जूं सभु ग़लतियूं माफ़, रुगो मुंहिंजो बाबा मूंखे वापसि मोटाए ॾे, मुंहिंजो बाबा वापसि कराए ॾे अम्मा, मुंहिंजो बाबा वापसि कराए ॾे। वेंदी सांस, ज़रूर वेंदी सांस। रोशन, मिठल जो कोई ॾस पतो पियो या न? न चाचा, चाचे मिठल जी का ख़बर नथी पई त अलाए काॾे गुम थी वियो। सोट रोशन, चाचो मिठल सिक सां कोन वियो आहे, मूंखे त लॻे थो जिथे बि आहे तूं मुसीबत में आहे। बालाज खान खां सवाइ असांजो को बि दुश्मन न आहे। जेकॾहिं चाचो मिठल मुसीबत में आहे न त ईअं सम्झो त बालाज खान जे हू क़ैद में हूंदो। बालाज खान चाचे मिठल ते एतिरो ॾमिरियल कोन आहे जेतिरी मल्हार जी दिल आज़ारी कई आहे। चाचे मिठल थी सघे पंहिंजी ॻाल्हि मञाइण जे लाइ मल्हार इहो ड्रामो कयो हुजे। चरियो ई छा चाहे त मल्हार ईअं छो कंदो? चाहे त मल्हार खे पूरी पक आहे भले चाचो मिठल हुन खां कावड़ियल हुजे, पर पोइ बि इहो रिश्तो मल्हार सां ई थींदो, ॿियो कंहिंसां बि न। ओ चाचे मिठल खे छो गुम कंदो मल्हार? सोट अदा जावेद सही तो चए, राबेल ऐं शक बि अदा मल्हार में आहे। तूं अदा मल्हार खां पुछी पक कर, मतां हुन खां ग़लती थी वई हुजे। चरिया थी विया हो तव्हां सभु, चरिया थी आयो। राबेल बि चरी थी वई आहे। मल्हार इहो कॾहिं बि ग़लति कमु न कंदो, सम्झव? रोशन पुट, वरी बि तूं मल्हार खां पुछी पक कर। ईअं न थिए तव्हां मिठल खे ॻोल्हींदे वञी दरिया जे पार पहुचो ऐं मिठल मल्हार वटि क़ैद हुजे। सोट राबेल वीचारी रोई रोई अखियुनि जो नूर विञाए छॾियो आहे। जी चाचो मिठल न मिलियो, वीचारी जो रोई रोई अखियुनि जो नूर ख़तमु थी वेंदो। तूं अदा मल्हार खे चइजां जे उन अहिड़ो नाहक कयो आहे त तव्हां मल्हार अॻ में मूंखे चरियो कंदो। मल्हार मुड़ुस माण्हू आहे, मुड़ुस माण्हू। अहिड़ो ऐब मल्हार जे मथां न ॾियो। रोशन तूं कावड़ न कर, असां बसि कई। तूं ॾिसजांइ ॾींहं ॿिनि में ख़बर पइजी वेंदी त मल्हार ई चाचे मिठल खे गुम कयो आहे। मल्हार लाइ जेको बि पंहिंजे दिलि में वेर रखंदो न चाहे त उहो सम्झो असांजो दुश्मन आहे। दुश्मन ॿिया सभु कूड़ा। मल्हार मुंहिंजो यार अज़ीज़ आहे, मुंहिंजी रब्त आहे, उहो ई सचो आहे। ॿिया सभु कूड़ा आहिनि। छो महबूब साईं अहिड़ी ॻाल्हियूं छो थी करीं? तुंहिंजे लफ़्ज़नि में मंठार पाण खे मयारी थो भाए। छो महबूब साईं, छो? ख़बर न आहे त तूं राणी जो मयारी आहीं या राणी मिटनि जी, पर एतिरो ॼाणा थी त मिटनि जो शान मान घटिजे थो। महबूब साईं, ही मंठार कुर्बान तोता। पाप न गए, पाप न गए, पाप न गए, पाप न गए। बालज खान, तूं सरदार आहीं हिन तरह जो। तूं चाहीं त तुंहिंजी हिकु हुकूमत सालनि जा तकरार ख़तमु थी वेंदा।
लाज कान पंहिंजी अना जो कंध पंहिंजे हथनि सां वढे चर रब तुंहिंजूं ग़लतियूं माफ़ करे छॾींदो। पहिरियां तुंहिंजी धीअ खे मारे पोइ इन्हनि ॻाल्हियुनि ते सोचींदुसि मरियम। हाणे त जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं नसीहतुनि जा किताब खोलियई न त ज़बान वॾे चढ़ींदुसि आहे पोइ वतंदी इशारनि में ॻाल्हाईंदी। लाज कान राणी खे तुंहिंजे रवैये ते घर छॾायो आहे। तूं न्याणी जे लाइ दिलि में रहम रखी आहे। राणी हुन रोल सां अॼु न रुले आहे। बालाज खान खां ग़लती थी वई। तुंहिंजी धीअ खे ॼमंदे ई मारे छॾिया न। अॼु हेड़ी ॾिसणा न पवंदा। बालाज खान जेको दिलि में तो जलाद पालियो आहे न इहो घटि त सभु कुझु ठीकु थी वेंदो। बालाज खान जे आॾो सीनो ताणे ॻाल्हाइण जी सज़ा शायदि तोखां विसरी वई आहे जो ज़बान मां ज़ार तो अची। न बालाज खान न किथे विसारियो आहे तुंहिंजे ज़ुल्म जे दास्तान खे शानवाज़ खान। पर वरी बि चवां थो त अबे जो पुटु आहीं। जेकॾहिं इहो पंहिंजो पाप नगर आबाद रखंदे न त कुझु बि न बचंदुई। भले हड़ हली वञे बालाज खान सरदार आहे सरदार रहंदो। मरियम ऐं तूं मुंहिंजे आॾो बेवसी जा घोड़ा भले गाड़ियो पर जे नसीहत जा बंद पड़ियो न ॿिन्ही खे फटमार कंदुसि। बालाज खान राणी खे जिंदा कोन छॾींदो। राणी खे कुझु बि कोन थींदो भॼाई। बालाज खान खे अहिड़ो नाहक करण कोन ॾींदुसि। बस अदा राणीअ जी पारत थिए मुंहिंजी धीअ जिंदा रहे वो काथे भी हुजे। अदा मां सॼी ज़िंदगी इन आसरे में गुज़ारींदसि त मुंहिंजी धीअ जिंदा आहे। बालाज खान तव्हां अॼु कीअं हेॾे भुली पिया हो। असांखे हुकुम कयो हा असां हाज़िर थियूं हा। मूंखे मंठार घुर्जे सावण। हाणे बालाज खान जे सब्र जो पैमानो लबरेज़ थी चुको आहे। सरदार साईं ख़बर न आहे त मंठार किथे वञी लिकियो आहे जो हुनजो को बि पतो कोन थो पवे। छो नथो ॾस मिले हिन मंठार जो तव्हांखे? ज़मीन गिड़काई वियसि या आसमान? आख़िर काॾे वियो? छो नथो तव्हांखे ॾस पतो मिले मंठार जो? सरदार साईं असां मंठार जी तलाश में आहियूं पर हुनजो काथे ॾस पतो ई कोन्हे। सरदार साईं असां कचो इन जे करे वसाई वेठा आहियूं जो तव्हांजे कम अचूं पर मंठार जा वक़्त आहिनि जो हू लिकी वेठो आहे। सावण जबल खे सिधड़ो कर मंठार उन वटि आहे। जबल सां छेड़ो जारी आहे कमदार। बहावल खे मारियो असां आहे हाणे जबल जो वारो आहे। जबल सां गॾु पूरो तर साड़े छॾ। बाक़ी मामलनि खे बालाज खान पाणे मुंहुं ॾेई वठंदो। पर जे मंठार न मिलियो त तव्हां बालाज खान जी बरबरियत खे मुंहुं ॾेई कोन सघंदो। अचो। बुढ़ा सॼी उमिरि सां गुनहगार आहियूं इन कानून जी नज़रनि में सिर्फ़ इन बालाज खान जे करे। पोइ बि बालाज खान जी कवड़ असां ते दिलि ते चए थी ॾियूं बबोर खे पाए। छा कयूं मजबूरी आहे। असांखे बि त रूपोश बालाज खान बणायो आहे न ऐं वरी हाणे धमकियूं थो ॾे ॼणो असां चयोसीं न मंठार खे बालाज खान जी इज़त जा बख्या उॾरेड़। सोडा खान बालाज खान एॾो वॾो सरदार आहे छा हिन खे एतिरी बि ख़बर कोन पई मंठार हुनजे घर खे खाट हणी रहियो आहे। संभारे पंहिंजो घर कोन सघियो आहे अखियूं असांखे थो ॾेखारे। ख़बर न आहे त मंठार किथे वञी लिकियो आहे ॾसी नथो पवे।
मंठारा शायदि पंहिंजे कीअं ते पछताव थियो आहे तोखे ईअं न? न महबूब साईं, मूंखे पंहिंजे कीअं ते पछताव न बल्कि ख़ुशी आहे। मुंहिंजी सभु इबादतूं क़बूल थी वियूं। पर मूंखे वीचार रहंदो मुंहिंजे करे मुंहिंजी अम्मा खे ताना मिलंदा हूंदा, इहो चवंदा हूंदसि त राणी पंहिंजे आशिक सां घर छॾे भॼी वई। भाॼो कड़ भाईंदा हूंदा मूंखे पंहिंजा मिट मंठार। महबूब साईं, तो मोहब्बत खे मान ॾिनो आहे। इश्क जे आलम खे दुनिया वारनि जे अॻियां निर्वार करणु गुनाह न आहे। जिन ॼणे ॾे ॾेखारी उन्हनि जे मुंहं में धूड़ विझी दिल जो दाद करणु त सवाबु नाहे न मंठार। नसीबनि में असांजो निकाह हिन रीति लिखियल हो महबूब साईं। तूं पंहिंजे पाण खे मयारी न सम्झ महबूब साईं। रब करे त राणी मरी वञे। मंठार, जेकॾहिं मां मरी वञा त मुंहिंजी हिकु वसियत ज़रूरु पूरी कजांइ। मुंहिंजो लाश मुंहिंजी अम्मा ताईं ज़रूरु पहुचाइजे। जीअं हू मुंहिंजो लाश ॾिसे ऐं हुनखे पक थिए त राणीअ सिक खां घर कोन छॾियो हुयो। छो महबूब साईं, अहिड़ी ॻाल्हियूं छो थी करी? तुंहिंजे लफ़्ज़नि में मंठार पाण खे मयारी थो भाए। छो महबूब साईं, छो? ख़बर नाहे त तूं राणी जो मयारी आहीं या राणी मिटनि जी, पर एतिरो ॼाणा थी त मिटनि जो शान मान घटिजे थो। महबूब साईं, ही मंठार कुर्बान तोता। राणी बि तोता घोर मंठार जेका पंहिंजनि सां वेदन करे आई आहे, सा कीअं विसारियां? वक़्तु हर दर्द जी दवा थी पवंदो महबूब साईं। तूं पंहिंजे रुख़सारनि तां मुर्कनि खे बहाल कर, जीअं मंठार आबाद थी पए। तोखे आबाद रखण जे लाइ त राणी बर्बाद थी आई। तूं ख़ुशि रहो, मुंहिंजूं मुर्गूं तोला आहिनि। पाप न गए, पाप न गए।